वाह दी वाह, लींबू एडो दादलो थी वियो जो तू बुखा पहिरियां लीमे के चांहि पी ली। तुंहिंजी चांहि बंदि आहे। चांहि बंदि आहे? पर छो? उहो इने करे जो राति तो मीर जी दावत न खाधी ऐं भॼी आहे। जंहिं दावत ॾिनी न उहो त घर में होए ई कोन। आशू तोखे मीर बेवकूफ़ थो बणाए ऐं तूं रणु जे चवण ते वरी हुनजो थी तो दावतू खाईंदो। इन मोए के त सिर्फ ॻाल्हाइण जो बहानो घुर्जे, पो त मोए जी गिग ई कोन थी बीहे। आशू पंहिंजी भेण खे सम्झा, मां ॻाल्हायां थो त गिगू थियूं अचनि। हा छा मां ॾेढ रहियां? सम्झाईंसि त वरी ॼांसि न बरो। इहो तव्हां ॿिन्हिनि जो पंहिंजो मसलो आहे, मां विच में कोन ईंदुसि। ऐं डंडो खणी हिन माई जो मां मथो कचो कयां त तूं वरी मूंखे रोकींदे? ॿुध, थकण कार न आहे, बाक़ी तूं वात सां जेको बि गंद करणो अथई न करि, आउं ॿुधंदुसि। हिन मोए जी उअं ई ॻाड़ी कोन बीहंदी आ। तूं हाणे इजाज़त ॾेई छॾी अथसि, हाणे त होश मां निकिरी वेंदो। माई फती हाणे फप फप न कर, मुंहिंजे लाइ वधीक शाणी न थी। मां सभु कुझु सम्झां थो। ये जेके रहियल ॾंद अथई न, इहे फञंदो साईं चौंक त छॾींदो साईं वञी पिन ॾेई वञ बदा नाले अल्लाह जे अदा नूरा त जहाना न त कबर ई मकान वाह। माण्हू आवाज़ कोन सम्झंदा, माण्हू सम्झंदा लाइ पिने थी ऐं लाइ पारा दादी कठे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।